जिंदा रहे या याद माजियत थी करे हाल के मुस्तकबिल संगडी तारीख साजियत थी करे अज मुंजी स्कूल जा प्यारा बरड़ा खूबसूरत वेस वगा पाई गुजरन वारन अजरकन टोपियन आई सुहिणन कपड़न में इए लगी रहा है जंत सजी साल जा पूर्णमासी चंड गड बजावजन अज सिंध जी सकावत सांजे देश जे अंग अंग के दिलकशी बख्शी छड़ी आए प्यारा शागिर्द साथियो आओ अवा के सकाफत जी मानिया मफहूम इंतहाई सगला लफ्ज़न में बुधान चाहिए थी सकाफत इंसान जी जिंदगी गुजारन जे तरीके जो नालो आए जिनमें रीतो रस्मो पोशाक बोली धंधा उठनी वेहणी हथ जा हुनर खाधा पीता वगैरह अची वञनि था कहीं भी इलाके जे माण्हुनि जी मिजाज सोच फहम फिक्र ॾाहप अकुल ऐं इतिहाद जहिड़े गुणनि या ख़ासियतनि खे सकाफत चई सघिजे थो जनाब सदर ऐं ही शइ चई पंहिंजी जाइ वठंदुसि ही तुंहिंजी मुंहिंजी भरणी आ पर सिंध अयाज़न मरणी आ ही तुंहिंजी मुंहिंजी भरणी आ पर सिंध अयाज़न मरणी आ दरहू अंदर जा दहशत आ के वक्त क़यामत थी वेंदी तो मान तरवा हिन सिंधुअ ते का लहर उभारी वेंदासीं का लहर उभारी वेंदासीं तव्हां सभिनी जी महिरबानी।